चंद मुखे 50 थी व्या साल रब जा हमद गाईंदे मुखे 50 थी व्या साल रब जा हमद गाईंदे मुहम्मद मुस्तफा जी नात गाईंदे बुधाईंदे मुखे 50 थी व्या साल रब जा हमद गाईंदे मुखे 50 थी व्या साल रब जा हमद गाईंदे मुहम्मद मुस्तफा जी नात गाईंदे बुधाईंदे मुखे 50 थी व्या साल रब जा हमद गाईंदे अञा 13 वरह जो हुम ॾिनी रब ॾात हुई मुखे ज़ुबान ते हमद हादीअ जा अची वई नात हुई मुखे सहाबा जी मिठे आवाज़ सां साराह गाई मूं नबीअ जे आल जी तारीफ़ भी गाए ॿुधाई मूं खुदा आवाज़ ॾई प्यारो सना पंहिंजी पढ़ाई आ बचाई शिरक गाइण खां इहा उन जी भलाई आ बच मिरागन खां ख़ुशि आहियां धणीअ जा कुर्ब भाईंदे मुखे 50 थी व्या साल रब जा हमद गाईंदे मुखे 50 थी व्या साल रब जा हमद गाईंदे मुहम्मद मुस्तफा जी नात गाईंदे बुधाईंदे मुखे 50 थी व्या साल रब जा हमद गाईंदे कॾहिं काबे अॻियां वेही पढ़िया थम हमद परवर जा कॾहिं रोज़े अॻियां वेही चया थम शेर सरवर जा बलोचिस्तान जे काफ़ी हिस्से में शेर गाया हिन वञी पंजाब में भी शेर गाए मुंह ॿुधाया हिन वञी देवबंद जलसे में पेशावर शहर जे अंदर पढ़ियो मूं शेर सिंधीअ में लगी नारा वया अक्सर हले झूंगार थी झर जंग ठरियुम हिन राह में ईंदे अञा 13 मुखे 50 थी व्या साल रब जा हमद गाईंदे मुखे 50 थी व्या साल रब जा हमद गाईंदे मुहम्मद मुस्तफा जी नात गाईंदे बुधाईंदे मुखे 50 थी व्या साल रब जा हमद गाईंदे मुहम्मद आ नबी खातम ई हर जाए गायो वा नबी हाणे न ॿियो ईंदो मुजुरत सां ॿुधायो वा सहाबा ते बके जेको उहो आ दीन खां ॿाहिर नबीअ जे अहल बैतन ते बके जेको सो बदतर हबीबन ते न सहबो हर्फ शेरन मंझ समझायुम कराचीअ खां वञी कश्मीर ताईं ॻाल्हि पहुचायम थियां थो ख़ुशि हिते नौकर सहाबा जो सॾाईंदे मुखे 50 थी व्या साल रब जा हमद गाईंदे मुखे 50 थी व्या साल रब जा हमद गाईंदे मुहम्मद मुस्तफा जी नात गाईंदे बुधाईंदे मुखे 50 थी व्या साल रब जा हमद गाईंदे पढ़ी मूं मुख़्तलिफ़ ॿोलियुनि में दीनी शाइरी आहे कॾहिं लाबुद्द मिन हुसैन अरबीअ में पढ़ियुम ठाहे ऐं सिंधी शल मदीने पार उल्फत साण गायो हूं ऐं सिंधी शल मदीने पार उल्फत साण गायो मूं सिराइकीअ में मदीने जावणा गाए ॿुधायो मूं
वरी माय डियर उसामा शेर इंग्लिश मंझ गायो मूं बिरावी मुस्तफ़ा ना पिन हने ना भी ॿुधायो मूं पढ़ियो निंदानी गिंदानी पढ़ियो निंदानी गिंदानी बलोचन के सुनाई दे मूंखे 50 थी विया साल रब जा हमद गाईंदे मूंखे 50 थी विया साल रब जा हमद गाईंदे मोहम्मद मुस्तफ़ा जी नात गाईंदे ॿुधाईंदे मूंखे 50 थी विया साल रब जा हमद गाईंदे कॾहिं महमूद मुफ्तीअ जे अॻियां मूं शाइरी गाई कॾहिं महमूद मुफ्तीअ जे अॻियां मूं शाइरी गाई कॾहिं मौलाना साहब जे अॻियां महफ़िल मूं महकाई कॾहिं साईं मुहम्मद शाह कॾहिं साईं मुहम्मद शाह जे आॾो पढ़ियुमि नातियूं कॾहिं हाले जवी आॾो कॾहिं मूं ॿेर में गायूं कॾहिं जर्रार में गायुमि कॾहिं मंझि बाए जी गायुमि कॾहिं मूं सूमिराणी मंझि गाए दाद हामाणियमि ख़ुशी थींदी अनातुनि सां ख़ुशी थींदी अनातुनि साण महफ़िल खे मचाईंदे मूंखे 50 थी विया साल रब जा हमद गाईंदे मोहम्मद मुस्तफ़ा जी नात गाईंदे ॿुधाईंदे मूंखे 50 थी विया साल हम रब जा हमद गाईंदे बणायो शाह अब्दुल्लाह जो शागिर्द रब साईं बणायो शाह अब्दुल्लाह जो शागिर्द रब साईं पढ़ियुमि जिते इल्म इस्लामी इहो आ रंग अॼु ताईं कॾहिं पंहिंजे मुसाईं शाह कॾहिं पंहिंजे मुसाईं शाह अब्दुल्लाह जे आॾो पढ़िया हमद आईना तूं ॿुधी साईं बिठरंदो हो कॾहिं मूं ख़ालिद महमूद आॾो शाइरी गाई कॾहिं मूं हैदरी आॾो बि महफ़िल ख़ूब महकाई ठरे थी मौलूदनि सां ठरे दिलड़ी थी मौलूदनि सां मैदान खे सजाईंदे मूंखे 50 थी विया साल रब जा हमद गाईंदे मूंखे 50 थी विया साल रब जा हमद गाईंदे मोहम्मद मुस्तफ़ा जी नात गाईंदे ॿुधाईंदे मूंखे 50 थी विया साल रब जा हमद गाईंदे अदा शहज़ादा मूं इमदाद ते थियो अदा शहज़ादा मूं इमदाद ते इमदाद थियो आहे सना ॻाइण समाणुनि जे दिलनि में दाद थियो आहे जमीयत जो अदा मंशूर जमीयत जो अदा मंशूर शेरनि में ॿुधायो मूं जमीयत जे निशाननि जो बि आहे शान गायो मूं कॾहिं हो वणु खजीअ वारो कॾहिं हो हर निशां प्यारो निशा हाणे किताब आहे ॾसां तो शेर में यारो मां सुन्नी देवबंदी मां सुन्नी देवबंदी ठरां तो हीअं लिखाईंदे मूंखे 50 थी विया साल रब जा हमद गाईंदे मूंखे 50 थी विया साल रब जा हमद गाईंदे मोहम्मद मुस्तफ़ा जी नात गाईंदे ॿुधाईंदे मूंखे 50 थी विया साल रब जा हमद गाईंदे।